इल्म पिरायो, इल्म पिरायो, इल्म पिरायो, इल्म पढ़ायो, इल्म बिना कंगाल, जागो सिंध संदा रखवाल, सिंध संदा रखवाल, जागो सिंध संदा, सिंध संदा रखवाल, जागो। गाल बने वधी या कौन सी बने? हाँ है इल्म पढ़ायो, इल्म पढ़ायो, इल्म पिरायो, इल्म पढ़ायो, इल्म बिना कंगाल, जागो सिंध संदा रखवाल, जागो सिंध संदा रखवाल। सारी दुनिया में इल्म फैलायो, सारी दुनिया में इल्म फैलायो, ओ सारी दुनिया में इल्म फैलायो, सिंधियुनि जा ॾिस फाल, जागो सिंध संदा रखवाल। तव्हांखे अजीब ॻाल्हि ॿुधायां, कोटड़ी वारो, अॼु सिंध असांजी तालीम में पोइते पइजंदी थी वञे। कॾहिं उहो ज़मानो हुयो जो सिंध जा उस्ताद अरबनि खे पढ़ाईंदा हुआ, यमन वारनि खे पढ़ाईंदा हुआ, अरब जे वॾा वॾा आलिम, वॾा वॾा फ़क़ीह, उहे बि शागिर्द आहिनि त असांजे सिंधी आलिमनि जा शागिर्द आहिनि। मौलाना अहमद रज़ा ख़ान बरेलवी जेको अहले सुन्नत जो इमाम सॾिजे थो, इन जे उस्तादनि जो सिलसिलो खोल त इन जे उस्तादनि में सिंधी आलिमनि जो नालो मिलंदो। वो वेठा जेकॾहिं मस्जिद नबवी जे अंदरि असांजा सिंधी आलिम हुज़ूर जे रोज़े जे अॻियां वेही अरबनि खे हदीस जो इल्मु पढ़ाईंदा हुया। असांजे सिंध जा आलिम, ख़ुदा जो कसम मां सनदूं ॾिठियूं आहिनि। मां किताब लिखां थो पियो, मारिफतुल किराम बे असनाद आलाम बाबिल इस्लाम, अरबी में किताब लिखां थो, सिंध जे आलिमनि जूं सनदूं। मूंखे हैरत लॻी आहे त पूरी दुनिया में जेको हींअर इल्म आहे, सारी दुनिया में जेके आलिम आहिनि हिन दौर जा, उन्हनि आलिमनि जो उस्तादी सिलसिलो, मिसाल मूं पढ़ियो हिन वटि, हे पढ़ियो हिन वटि, हो हुन वटि, ईअं हलंदे मदीने वारे साईं ताईं इन सनद जे विच में उस्तादनि में सिंधी आलिम अचनि था। अरब ऐं अजम में सिंध जे आलिमनि वञी इल्मु फैलायो आहे, इल्मु पखेड़ियो आहे। ओ मिठा, असांजे सिंध जे आलिमनि ते असांखे फ़ख़्रु आहे, असांखे नाज़ आहे। अबू मैशर सिंधी जेको वॾो दुनिया जो मुहद्दिस हुयो, मुंहिंजा दोस्तो, जेको किताबुल मगाज़ी हुज़ूर जे ग़ज़वात जो ज़िक्र करण वारा, उन मगाज़ी जो इमाम जेको हो सो सिंधी आलिम हुयो। सॼी दुनिया में जेको मगाज़ी जो इल्मु पकड़ियो आहे, सिंध जे ज़रिए, सिंधी आलिमनि जे ज़रिए पकड़ियो आहे। बायज़ीद बुस्तामी तव्हां नालो ॿुधो आहे, बायज़ीद बुस्तामी वॾो वली थी गुज़रियो आहे, उन जो मुर्शिद सिंधी आलिम हुयो। छा था सम्झो त सिंधी को घटि हुया? पर अॼु अफ़सोस सां चवणो थो पवे त उस्ताद लापरवाह थी वियो आहे, पीउ मां लापरवाह थी विया आहिनि, पंहिंजे बच्चनि खे पढ़ाई ते तवजो नथो ॾिनो वञे। शागिर्द रुलंदा था वञनि, हिकिड़ा स्कूल में दाख़िल नथा कनि, जेके दाख़िल थिया आहिनि उन्हनि ते वरी पढ़ाई जो तवजो न आहे या ग़लति थो चवां? भाइरो दोस्तो, पंहिंजे घर में पंहिंजे बच्चनि में इल्मु आम कयो। मां पंहिंजे घर में हिकिड़ी आलिमा रखी आहे, उनजो मुड़ुस बि आलिम आहे, ज़ाल बि आलिम आहे, ॿिन्ही खे रखियो अथमि। 25,000 रुपया महीने ते उनखे ॾींदो आहियां, सिर्फ़ु हिन जे लाइ त मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजूं न्याणियूं, मुंहिंजूं नुंहं, उहे सभु इल्मु पढ़ण जे लाइ हर महीने 25,000 ख़र्च कंदो आहियां। मां पंहिंजे मुरीदनि खे अर्ज़ु थो कयां त इल्मु पिरायो, पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे घर में तालीम ॾियो, इल्मु पिरायो। जेकॾहिं इल्मु न आहे त कुझु बि न आहे। जागो सिंध संदा रखवाल, जागो सिंध कमाए हू था खाइनि। हाणे टियों चौथों ॾींहुं कावज में हो, जेका
पाकिस्तान जी आला अदलिया जे जज जो बयान हुयो त सिंध में जेके पुलिस जा ऑफिसर था अचनि रुगे माल मेड़ण जे लाइ माल सिंध जो खाइनि वरी हो था। इहो छो? सिंध असांजी हमेशह खां छोरनि पाल रही आहे। छोरनि खे पालण वारी किथों जा आया उन्हनि खे सिंध पालियो। अॼु वरी चवनि था त सिंध खे टोड़ियो हिसा हिसा कयो। असां सिंधी मुआ आहियूं? तोखे सिंध टोड़ण ॾींदासीं असां मरी विया आहियूं? हा सिंध असांजी अम्मा आहे। हा छा था चओ? तव्हांजी गैरत काॾे वई आहे? जवाब ॾियो सिंधियो। हा सिंध कमाए हू था खाइनि, सिंध कमाए हू था खाइनि, सिंध कमाए हू था खाइनि, धन जा थाड़े वाल जागो सिंध संदा रखवाल, सिंध संदा रखवाल जागो। तव्हां बि चओ सिंध संदा जग जागो जागो कौम जगायो, जागो जागो कौम जगायो, जागो जागो कौम जगायो। ओ कौम संदी थियो ढाल, जागो सिंध संदा रखवा। कौम संदी थियो ढाल, कौम संदी थियो ढाल, जागो सिंध संदा।